जेकी मंझ जहान सुतारे तगे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदलें छुटान को फेरो कजो फज़ुल जो। लतीफ़ साईं जो बैत कमाल जो आहे त हिन जग जहान में हिन आलम में हिन यूनिवर्सल में जेको कुझु हले थो जेको कुझु चुरे पुरे थो जेको कुझु आहे सुतारे तगे तुंहिंजे मुंहिंजा पालणहार हे मुंहिंजा परवरदिगार हे तुंहिंजे करे तगे बि थो तरे बि थो। पोइ छा आहे तो वटि लुत्फ़ जी कमी ई न आहे मुंहिंजा मालिक, तो वटि करार जी लुत्फ़ जी रहमत जी रहम जी कमी ई न आहे। लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान आई, कमी आई कान, पर अदलें छुटाउन जॾहिं अदुल मीज़ान ऐं साइमीअ में असांजा ॾोह ऐं सवाब तोरींदे त असीं कोन छुटी सघंदासीं। असीं ऐबदार ख़तादार गुनहगार असां किना कोझा आहियूं मुंहिंजा मालिक, अदलें असीं कोन छुटी सघंदासीं। असां ते फज़ुल कंदे फज़ुल जो फेरो कंदे त बाज थी पवंदी, आज़ाद थी पवंदासीं। सो वाह वाह, अलाह साईं खे ईअं ई रिझाइजे, ईअं ई उन सां यानी ॻाल्हियूं कजनि। यकीन करियो तव्हां उन सां जीअं भिटधणी जो ई बैत आहे न, ईअं जे न लीलायो ईअं जे ॻाल्हायो त हू त रिझी पवे, राज़ी थी पवे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.